अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं पीरगोट खां। बेले खाते जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां डिविज़नल ऑफिसर पारां सदाबहार बेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बूटा लॻाए वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। वण हर इंसान जी ज़रूरत आहिनि। अॼु जा बूटा मुस्तक़बिल जा वण बणिजी नसुलनि खे फ़ाइदो ॾींदा। DFO खैरपुर। ख़बर मूजिब 21 मार्च आलमी बेले खाते जे ॾिहाड़े जे हवाले सां डिविज़नल ऑफिसर खैरपुर ज़ियादुल्ला लगारी सदाबहार में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बूटा बबुर निम टारी पार्कन सोनिया लॻाए वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। उन मौक़े ते RFO इल्ताफ़ हुसैन मैसर, फॉरेस्टर सनाउल्ला चन्नो ऐं सहाफ़िन नियाज़ मोहम्मद ख्वाजा, गाज़ी खान कोराई, वसीम घुमरो ऐं ॿियनि पारां बूटा लॻाया विया। उन मौक़े ते DFO ज़ियादुल्ला लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वण ज़मीन जो ज़ेवर आहिनि, माहौल जे आलूदगीअ खां बचाव जो ज़रियो ऐं शरई हिसाब सां सदक़ाए जारिया पिणु आहे। अदालती हुकुमनि तहत असां घणी भाङे ज़मीन कब्ज़नि खां छॾाई आहे, जॾहिं त असीं अवाम खे पिणु गुज़ारिश था करियूं त ॿेलनि जे बहालीअ में असांजा मददगार थियनि। रिपोर्ट वसीम अहमद घुमरो, पाकिस्तान न्यूज़ TV, पीर जो ॻोठ।